खबर शामिल कंदासीं। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जे इंटरव्यू में इमरान न्याज़ी बाबति बयान खां पोइ आसिफ अली ज़रदारी शहबाज शरीफ़ खे अहम मशवरो ॾेई छॾियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त नून लीग फ़िलहाल परवेज़ इलाही ख़िलाफ़ बेएतमादीअ वारी रिथ न आणींदी। रिपोर्ट मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि अहम इजलास थियो, जंहिंमें नवाज़ अली खां सवाइ इत्तेहादी जमायतुनि जे अॻुवाणनि शिरकत कई। इजलास में पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जो ताज़ो इंटरव्यू बहस हेठि रहियो। इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ शिरकत कंदड़नि खे गुज़िरियल ॾींहुं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चौधरी शुजात हुसैन सां थींदड़ मुलाक़ात बाबति आगाह कयो। ज़रियनि मूजिबि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी शहबाज शरीफ़ खे परवेज़ इलाही जे ताज़े इंटरव्यू बाबति ॿुधायो त इंतज़ारु करियो ऐं ॾिसो वारी पॉलिसी इख़्तियार करियो। इजलास में इहा ॻाल्हि बि साम्हूं आई त परवेज़ इलाही तहरीक इंसाफ़ सां गॾु पंहिंजी पोज़ीशन वाज़िह कंदो त इत्तेहादी जमायतूं उन ते ग़ौर कंदियूं। ॿिए पासे चौधरी शुजात हुसैन बि परवेज़ इलाही सां ॻाल्हाइण जो इम्कान ज़ाहिर कयो आहे। ज़रिया ॿुधाइनि था त पंजाब जी सियासी सूरतहाल जे हवाले सां ईंदड़ 48 कलाक इंतिहाई अहम आहिनि। इजलास जे आख़िरी मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मुस्लिम लीग नून कंहिं बि सूरत में कंहिं बि गैर जमहूरी हुकूमत जो हिसो न बणिजंदी। इजलास में इहा तजवीज़ बि साम्हूं आई त गवर्नर ज़रिए पंजाब जे वॾे वज़ीर खां एतमाद जो वोट हासिल करण जो चयो वेंदो, जॾहिं त फ़िलहाल परवेज़ इलाही ख़िलाफ़ बेएतमादी वारी रिथ न आणण ते इतफ़ाक़ कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ उन मौक़े ते इहा बि हिदायत ॾिनी त इमरान ख़ान जे ख़िलाफ़ जेकी केसिस बणाया था वञनि उन्हनि में तेज़ी आणणु घुरिजे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी वज़ीर चौधरी सालिक हुसैन मुलाक़ात करे चौधरी शुजात हुसैन जो ख़ासि पैगाम पहुचायो। ज़रियनि मूजिबि आसिफ अली ज़रदारी ऐं चौधरी सालिक हुसैन विच में मुलाक़ात 45 मिंटनि ताईं जारी रही। ज़रियनि मूजिबि चौधरी सालिक आसिफ अली ज़रदारी ताईं पंहिंजे वालिद जो ख़ासि पैगाम पहुचायो। मुलाक़ात दौरान आसिफ अली ज़रदारी चौधरी शुजात जे हाकारी सियासत ऐं किरदार जी वाखाण कई। काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन चयो आहे त खेसि आम चूंडूं थींदे नज़र न पियूं अचनि। पंजाब में जेको कुझु थी रहियो आहे उन जा सुठा नतीजा निकिरंदा। पंहिंजे हिकु बयान में चौधरी शुजात हुसैन चयो त गुज़िरियल ॾींहुं शहबाज शरीफ़ ऐं आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ातूं थियूं ऐं उन दौरान का बि नाकारी ॻाल्हि ॿोल न थी, जॾहिं त अॼु मुंहिंजी कंहिं बि अॻुवाण सां मुलाक़ात नाहे थी। ईंदड़ 3-4 ॾींहंनि ताईं सियासी राब्ता ऐं मुलाक़ातूं जारी रहंदियूं, जंहिंमें सियासी मुस्तक़बिल जी हिकमत अमली गॾिजी वेही तइ कई वेंदी। चौधरी शुजात चयो त पंजाब में जेको कुझु थियणु वञे पियो उन जा सुठा नतीजा निकिरंदा। पीपल्स पार्टी, नून लीग बेएतमादी रिथ ऐं एतमाद जे वोट समेत ॿिन्ही ऑप्शन्स ते ग़ौर करे रहियूं आहिनि। वठनि ॿिया बि ऑप्शन्स हूंदा, पर मूंखे ॿिन्ही पार्टियुनि में ई 2 ऑप्शन ॿुधाया आहिनि। चौधरी शुजात हुसैन चयो त जंहिं वटि बि एतमाद जा वोट पूरा न हूंदा उहे पंहिंजा नंबर पूरा कंदा, जंहिं जमायत वटि बेएतमाद जा वोट वधीक हूंदा उहे बची वेंदा। पंजाब वारे मामले ते घणी टेंशन वारो माहौल आहे, पर जल्द उन मसइले बि निकिरी वेंदो। हुन वधीक चयो त संदसि ख़्याल में ईंदड़ ॾींहंनि में शयूं ठीकु थी वेंदियूं। परवेज़ इलाही जेकॾहिं फ़ैसिलो करे थो त 4-5 महीना कढी वेंदो। परवेज़ इलाही लाइ गुंजाइश जो मसइलो नाहे, पर मसइलो सियासी पार्टियुनि जो आहे। चौधरी शुजात वधीक चयो त आम चूंडूं थींदे नज़र न पियूं अचनि। कुझु माण्हू असेंबलियूं टोड़ण ऐं कुझु बचाइण ते ज़िद कयूं पिया, जॾहिं त इमरान ख़ान सियाणो माण्हू आहे, खेसि कंहिं सलाह जी ज़रूरत नाहे। सदर डॉक्टर आरिफ अलवी हिकु भेरो ॿीहर पंजाब जी सियासी सूरतहाल ऐं मसइलनि खे मफ़ाहमत ज़रिए हल करण ते ज़ोर भरियो आहे। ज़रियनि मूजिबि सदर हाउस में क़ाइद आज़म जी सालगिरह जे हवाले सां हिकु तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें सदर आरिफ अलवी, नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार ऐं ॿियनि वफ़ाक़ी वज़ीरनि शिरकत कई। तक़रीब खां पहिरीं सदर ऐं नाणे वारे वज़ीर विच में मुलाक़ात थी, जंहिंमें सदर मुमलिकत वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार खे पैगाम ॾिनो। ॿिए पासे पंहिंजे हिकु बयान में वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो त असेंबली तोड़ सां असां ते को बि फ़र्क़ु न पवंदो। असेंबली टुटंदियूं त आइन ऐं क़ानून पंहिंजो रस्तो इख़्तियार कंदो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त ईंदड़ चूंडूं आदमशुमारी जे मुकमल थियण बाद थींदियूं। वफ़ाक़ी हुकूमत आदमशुमारी लाइ फंड्स जारी करे चुकी आहे। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त मौजूदा सियासी ऐं मुआशी बहराननि समेत संदसि हुकूमत केराइण जो
वाहिद ज़िम्मेवार अॻूणो आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा आहे। वॾी मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त काफ लीग ऐं PTI ॿ आज़ाद सियासी जमायतूं आहिनि। काफ लीग जे जनरल बाजवा बाबति पंहिंजी पॉलिसी आहे। इमरान ख़ान चयो त PTI सम्झे थी त मौजूदा हालतुनि जो ज़िम्मेवार जनरल बाजवा आहे। अमरीका PTI हुकूमत किराइण में केतिरो ज़िम्मेवार हो उन बाबति कुझु नथो चई सघिजे। PTI उहो ॼाणण लाइ साइफ़र जी जांच चाहे पई। PTI सरबराह चयो त नेब जनरल बाजवा जे कंट्रोल में हो। जनरल बाजवा संदसि मुखालफ़त बावजूदु सभिनी खे नारो ॾिनो। इमरान ख़ान वधीक चयो त चौधरी परवेज़ इलाही असेंबली टोड़ण जी एडवाइस लिखी खेसि ॾेई छॾी आहे। जुमे ते उहा एडवाइस गवर्नर ॾांहुं माणी वेंदी। इमरान ख़ान चयो त काफ लीग हिकु आज़ाद सियासी जमायत आहे जेका नून लीग सां ॻाल्हियूं करे थी। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल PTI चेयरमैन ते तनक़ीद कंदे चयो आहे त इमरान ख़ान मुख़ालिफ़ धुर वारनि खे कूड़नि केसनि में फासायो, ॿियनि खे चोर चवण वारो पाण घड़ी चोर निकितो। तला गैंग में जलसे के ख़िताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो त पाकिस्तान जो अवाम नून लीग ते एतमाद करे थो जॾहिं त मियां नवाज़ शरीफ़ अवामी ख़िदमत ते यकीन रखे थो। एहसन इक़बाल चयो त इमरान ख़ान मुख़ालिफ़ धुर वारनि खे कूड़नि केसनि में फासायो, ॿियनि खे चोर चवण वारो पाण घड़ी चोर निकितो। वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो त अवाम ॼाणे चुको आहे त PTI जो नालो तोशा ख़ाना आहे। PTI अॻवान असद उमर ऐं अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद मुल्की मसइलनि जो हल साफ़ शफ़ाफ़ चूंडनि खे करार ॾेई छॾियो आहे। संदसि चवणु आहे त मुल्क खे मसइलनि मां कढण जो वाहिद हल फौरी साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे PTI जे मर्कज़ी जनरल सेक्रेटरी ऐं अॻूणे नाणे वारे वज़ीर असद उमर चयो आहे त समूरियुनि असेंबलियुनि में हिक ई वक़्तु चूंडूं थियणु घुरिजनि। पाकिस्तान में मसइलो उहो आहे त ताक़तवर पाण खे कानून खां मथां सम्झनि था। मुल्क में कानून जी हुकुमरानी हुअणु घुरिजे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो त बलूचिस्तान ऐं सिंध ऐं इस्लामाबाद में दाख़िल थियल FIRs सऊं सिधो कानून जी भनकड़ी आहिनि। मुल्क में कानून जी हुकुमरानी हुअणु घुरिजे। इहो कहिड़ो तरीक़ो आहे त माण्हुनि खे अगवा करे खेनि कपिड़नि खां आजो करे तशदुद कयो पियो वञे। हुन चयो त हीउ मुल्क जमहूरियत जे बुनियाद ते हलियो हो। क़ौम ऐं वकील बिरादरी में आगाही अची रही आहे। मुल्क में हलंदड़ जिहाद में वधि खां वधि माण्हू हिसो वठी रहिया आहिनि। ॿिए पासे अवामी मुस्लिम लीग जे सरबराह ऐं अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त असेंबलियूं टुटनि या न पर अवाम जूं दिलियूं टुटी चुकियूं आहिनि। सदर सुप्रीम कमांडर आहे, खेसि पंहिंजो आइनी इख्तियार इस्तेमालु करणु घुरिजे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे पैगाम में शेख रशीद चयो त इमरान ख़ान पंहिंजो वाइदो पूरो कयो। असेंबलियूं टुटनि या न पर अवाम जूं दिलियूं टुटी चुकियूं आहिनि। PDM वटि न वोट आहिनि ऐं न ई अवाम जी हिमायत वटनि रुगो नोट आहिनि। शेख रशीद चयो त हुकुमरान जे चोरनि सबबि खेनि को बि पैसा न पियो ॾिए। मुल्क में महांगाई ऐं दहशतगर्दी जी लहर आहे। हुकुमरान इलेक्शन खां भॼी रहिया आहिनि। सदर सुप्रीम कमांडर आहे, खेसि पंहिंजा आइनी इख्तियार इस्तेमालु करणु घुरिजनि। इतलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त इमरान ख़ान खे पंहिंजी वॾे वज़ीर शटअप कार ॾेई छॾी आहे। पंहिंजे बयान में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त चौधरी परवेज़ इलाही इमरान ख़ान ऐं PTI खे पंहिंजी औकात यादि ॾियारी आहे। शर्जील इनाम मेमन जो चवणो त चौधरी परवेज़ इलाही समझदार सियासतदान आहे, मौक़ो ॾिसी पतो उछलायो अथसि। सदस्य चवणो त परवेज़ इलाही इमरान ख़ान खां गुजरात ऐं चकवाल समेत 30 सीटनि जी गारंटी जो मुतालबो करे रहियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त इमरान जंहिंखे पटे वालो रखण जे क़ाबिल न सम्झंदो हो, अॼु उहो इमरान ते हावी थी वियो आहे। शर्जील इनाम मेमन चयो त इमरान न्याज़ी ॿुधी वठे इत्तेहादी सरकार पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश नाकाम बणाईंदी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन वधीक चयो त इतला आहिनि त पंजाब ऐं KP सरकार टोड़ण जो ऐलान जादू ऐं फेटे बाद कयो वेंदो। शर्जील मेमन जो बयान। इलेक्शन कमीशन चयो आहे त जेकॾहिं असेंबली तोड़ी वई त नओं मैंडेट 5 वरियनि लाइ हूंदो। ज़रियनि मूजिबि इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जी चूंड हिकु तारीख़ ते कराइण आइनी घुरिज नाहे। असेंबली टोड़ण जी सूरत में समूरी असेंबली ते ज़िमनी चूंड न थींदी। इलेक्शन कमीशन चयो त जेकॾहिं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वयूं त क़ौमी असेंबली में ज़िमनी चूंडूं कराई वेंदियूं। असेंबलियूं टोड़ी वयूं त 90 ॾींहंनि अंदरि चूंडूं कराइणी पवंदियूं। 90 ॾींहं अंदरि चूंडूं कराइण आइनी तक़ाज़ा आहे। लाहौर हाई कोर्ट में पंजाब असेंबली टोड़ण वारे फ़ैसिले खे चैलेंज कयो वियो आहे। शहरी इनामदार अली तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त में इमरान ख़ान, परवेज़ इलाही, इलेक्शन कमीशन, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो आहे।
दरख़्वास्त गुज़ार तरफ़ां मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त 18 डिसंबर ते परवेज़ इलाही चयो त असेंबली पंहिंजो आइनी मुद्दो पूरो कंदी। परवेज़ इलाही जो इमरान ख़ान जी हिदायत ते असेंबली तोड़ आइन ऐं क़ानून जी भञ कढी आहे। लाहौर हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त में चयो वियो त पंजाब असेंबली तोड़ण जो फ़ाइदो रुॻो इमरान ख़ान खे ई थींदो। मुआशी सूरत हाल बि इलेक्शन जे मुतहमिल न थी सघियो। लाहौर हाई कोर्ट तोशाखाने मां तोहफ़ा वसूल कंदड़नि जा तफ़सील तलब करे वरिता आहिनि। लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस आसिम हफ़ीज़ तोशाखाने मां तोहफ़ा वसूल कंदड़नि जे ख़िलाफ़ तफ़सील लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। शहरी मुनीर अहमद पारां दाख़िल करायल दरख़्वास्त में सवाल उथारियो वियो त तोशाखाना मां तोहफ़ा हिन वक़्त ताईं कंहिंखे मिलिया। अदालत खे इस्तदा कई वई त हुकूमत खां तोहफ़ा वसूल कंदड़नि जा तफ़सील तलब कया वञनि। ॿुधणी दौरान वफ़ाक़ी हुकूमत जे वकील दरख़्वास्त जी मुखालफ़त कंदे चयो त तोशाखाना मां तोहफ़ा वसूल कंदड़नि जा तफ़सील फ़राहम नथा करे सघजनि। जंहिं बाद लाहौर हाई कोर्ट तोशाखाने मां तोहफ़ा वसूल कंदड़नि जा तफ़सील 16 जनवरी ते जमा कराइण जो हुकुम ॾींदे ॿुधणी मुलतवी करे छॾी।